सतीअ जो चबूतरो, लेखिका सुंदरी उत्तमचंदाणी। हिन में आवाज़ आहिनि लीला जे आवाज़ में रूप गेहाणी, मैगी मूमल चांद पंजाबी, दुरू वर्षा वासवाणी, विश्नी दिया ओदराणी ऐं कहाणी ॿुधाए रही आहे आशा चांद। सतीअ जो चबूतरो। बनारस यूनिवर्सिटीअ जे लेडीज़ हॉस्टल में लीला दीदीअ जी ॾाढी इज़त हुई। अक्सर छोकिरियूं खेसि वकोड़े वेंदियूं हुयूं त हिन ॻाल्हि जो मतिलबु छा, हीअ ॻाल्हि कीअं आहे। लीला दीदी MA जे आख़िरी साल में हुई। अॼु खेसि BA जे छोकिरियुनि पकड़े विहारियो हो त हूअ खेनि इहो राज़ ॿुधाए त हॉस्टल जे बिल्डिंग पुठियां कंपाउंड जे भित वटि जेको बाग़ीचो हो तंहिंमें छोकिरियूं पढ़ण लाइ छो वेंदियूं आहिनि। भला इहो को सुवालु आहे? बाग़ीचे में हवा सुठी आहे, वणनि ख़ासि करे लीमन जे वणनि मां ख़ुशबू पई अचे, अकेलाई शांती, पढ़ण में चित्र लॻाइण लाइ अहिड़े वायुमंडल जी त ज़रूरत आहे। न ज़रूरु ॿियो बि कुझु हूंदो। ख़ासि करे नीलिमा खे उते सतीअ जे चबूतरे ते वेठल ॾिसी मूंखे शक पवंदो आहे त इन्हीअ चबूतरे ते वेही पढ़ण में कोई राज़ हूंदो। अञा लफ़्ज़ विष्णुअ जे वात में ई हुआ जो संदल ते वेठल सभु छोकिरियूं लीला समेत माठ थी वयूं। सभिनी जी नज़र नीलिमा ते हुई, जेका पंहिंजे रूम मां निकिरी संदल वटां हलंदी मिठी मुर्क ऐं गुलाब जी सुगंध फैलाईंदे हली वई ॾाए पासे वारियुनि कोठियुनि तरफ़, जिते संदसी क्लास जी हिकु फर्स्ट ईयर फेलो रहियल हुई। शैतान जे बारे में ॻाल्हाए त शैतान हाज़िर। केरु भला हिन गुलाब जे गुल खे शैतान सां मुशाबत ॾियण जी हिमत कंदो? सॉरी दीदी, नीलिमा जहिड़ी सुहिणी छोकिरी सचमुच मूं हयातीअ में न ॾिठी आहे। पोइ त हुयूं नीलिमा जे गुलाबी चपनि, बादामी अखियुनि, दिघनि वारनि ऐं चमड़ीअ जी रोशनीअ जूं साराहूं। हिकु हिकु संदसि रूह बाबति को न को सुहिणो इज़हार पे कयो। एतिरे में नीलिमा सतीअ वारे रूम मां निकिरी 2 ॾाका कंपाउंड जा लही हॉस्टल जे पुठियां वारे बाग़ीचे ॾे हली वई। सभिनी सुसुस में चयो, मगर नीलिमा पुठियां कीन निहारियो। संदल ते वेठलनि अञा वरी थे संदसि रूह बाबति शुरूआत कई त मैगीअ चयो, बस हद थी चुकी। मूं त हांगकांग में परियूं ॾिठियूं आहिनि, परियूं। हीअ त सूंह कुझु बि कीन्हे। हांगकांग में असांजे कॉन्वेंट में हिन खां वधीक सुहिणियूं छोकिरियूं हुयूं। मैगी, तूं सच ॿुधाए, तोखे हिन बनारस हॉस्टल जे मशरक़ी माहौल में मज़ो अचे थो? मज़ो? छी, मां त अहिड़ो बोर थी थियां जो अॼु ई जेकर वापसि हली वञा। पर पप्पा, ओ माय गॉड, अहिड़ो पप्पा शल कंहिंखे न मिले। असुल चवे वञी बनारस यूनिवर्सिटीअ में पढ़ी हिंदुस्तानी बणिजी अच, तोखे हिते मगरबी हवा लॻी वई आहे। हांगकांग त भारत जे ओभर में आहे, इन हिसाब सां ओलह जी हवा पहिरीं हिते लॻी हूंदी। बराबरि अहिड़ो डैडी त न मिलणु खपे। मुंहिंजो डैडी चवे थो इंडिया जो कल्चर हांगकांग खां सुठो आहे। हलो त बाग़ में हली सतीअ जे चबूतरे ते महफ़िल मचायूं। ॾिसो नीलिमा असांखे पेर रखण ॾे थी चबूतरे ते। ॾिसो नीलिमा आसमान में कुझु ॻोल्हे पई। हिन मेराके खे वेझो ईंदो ॾिसी नीलिमा उथी खड़ी थी ऐं यकदम वणनि पुठियां फिरी वापसि हॉस्टल हली वई। सभिनी नीलिमा खे सॾु कया पर उहो ग़ाइब थी वई। वेचारी, हीअ त हद थी। तव्हीं सभु हिते अची वेठियूं नीलिमा खे मिलण लाइ ऐं हूअ भॼी वई। पोइ बि दीदी चवे थी वेचारी, चवणु खपे बैड मैनर्स। वेचारी छो चयमि, इहा तोखे ख़बर आहे? हिन असांखे कुझु न चयो, मैदान छॾे वई, इन करे वेचारी हूंदी, ॿियो छा? न, ईअं कान्हे। तोखे ख़बर आहे त नीलिमा विडो आहे? ओ नो, मूंखे त इहा ख़बर ई कोन हुई। ऐं तोखे ख़बर आहे त हिते विधवा जी कहिड़ी हालत आहे? मगर इहो हेतिरी नंढी, हिन जी त मूं सम्झो अञा शादी ई न थी हूंदी। हिन जे शादीअ खे बाल विवाह चवंदा आहिनि। ॾाढे वॾे राजाई ख़ानदान मां आहे नीलिमा। संदसि पीउ खे कंहिं सबबु पैसनि जी ॾाढी तकड़ी ज़रूरत पई, हिन खेसि हिकु वॾे ज़मीनदार सां परणाए छॾियो। हिकु अजीब माठ छांइजी वई सतीअ जे चबूतरे मथां। चौधारी वणनि में
किन झिरकियुनि जी चूं ॿुधण में अचण लॻी। लीमनि जे वणनि मां सुरहाण हवा सां खॼी अची हिननि छोकिरियुनि जे मेराके जो वात खटो कयो। हलो हली गंगा किनारे वेही सिज लहण जो नज़ारो ॾिसूं। पर लीला दीदी, तव्हांजे इंडिया में ईअं छो आहे जो मर्द वरी वरी पियो शादियूं कनि? मुस्लमान त जीअरे ते जीअरियूं शादियूं कनि, लेकिन ज़ालुनि लाइ विधवा विवाह पाप आहे। छा हिन नीलिमा के ज़िंदगी में के अरमान ई न हूंदा? इन खां घणा अरमान हिननि छोकिरनि जे हॉस्टलुनि में जाॻण शुरू थिया आहिनि। मतलब छोकिरनि एॾा ख़त लिखणु शुरू कया आहिनि जो हॉस्टल जी माता जी त कक थी पई आहे। हिकिड़ो ख़त नीलिमा खे बि नोटिस बोर्ड तां मिलियो हो जो अञा कल्ह मूंखे नीलिमा वीचारी ॾेखारियो। दीदी छा लिखियलु हो ख़त में? पढ़ी ॿुधायो न प्लीज़। हा हा पढ़ी ॿुधायो न। पढ़ी ॿुधायांव? चङो पढ़ी थी ॿुधायांव। लिखियलु आहे, तूं जॾहिं यूनिवर्सिटीअ में रस्ते तां लंघंदी आहीं तॾहिं ईअं लॻंदो आहे रस्ते जे ॾामर मां शुआ निकिरणु लॻा आहिनि। रस्ते जो रंग ई बदिलजी सोनहरी पीलसरो थी वेंदो आहे। लॻंदो आहे सारी यूनिवर्सिटीअ जा सभु रोड रस्ता तुंहिंजनि क़दमनि वटां ई फुटनि था ऐं तुंहिंजनि पेरनि खे छुही करे उहो करताड़पणो खयों परे परे ताईं हलिया पिया वञनि। केतिरो अच्छा ऐं मुलायम आहिनि तुंहिंजा पेर। What an imagination. हर क़दम सां तुंहिंजी चाल हिकु अजीब इंद्रजाल पैदा कंदी असांजे हॉस्टल ॾे उछलींदी वेंदी आहे। असीं जवान उन महिल उन ई सतरंगी जाल में फासी सुन थी वेंदा आहियूं। रजनीगंधा जे टारनि जहिड़ियूं तुंहिंजूं ॿाहूं हवा खां हल्के कोमल बदन जे ॿिन्ही पासे लहराईंदियूं हलंदियूं आहिनि। तॾहिं लॻंदो आहे तुंहिंजनि आङुरियुनि में रजनीगंधा जूं बंदि मुखड़ियूं खुलण लाइ आतियूं आहिनि। ही मुखड़ियूं खुलण खां अॻु ई हेॾी सुगंध थियूं फैलाईंदियूं वञनि त जॾहिं कंहिं गले जो स्पर्श करे खुली पवंदियूं तॾहिं कहिड़ी हूंदी उहा सुगंध। ज़रूर कंहिं शायर लिखियो हूंदो। सारी पृथ्वी जल थल आकाश सुगंध जो सागर लहराए उथंदो न महिल। उहो भाग्यशाली शख़्स तॾहिं सारे संसार खां वधीक मिठी रखंदो उन ई कोमल गुलाबी अधरनि ते अधबूटल प्रकाश भरियूं अखियूं जॾहिं उन ई प्यारे ॾे ॾिसंदियूं तॾहिं सोना वर्क कंहिं वर्के हरकत सां जुड़े छॾींदा हिन जो जीव। वाकई कंहिं शाइर जो लिखियलु थो ॾिसजे। पर हिन छोकिरीअ जी वरी शादी कराइण में कहिड़ो गुनाह आहे? नीलिमा तमामु वॾा घराणे जी छोकिरी आहे जिते ॿी शादीअ खे गिरगिलाई सम्झो वेंदो आहे। हूअ त हिन उमिरि में 4 ॿारनि जी माउ आहे। 4 ॿार? माटे जा हूंदा। ठीकु ई सम्झो अथव। नीलिमा जे पीउ खे कंहिं वापार में घाटो पइजी वियो। जंहिं भले मानस खां कर्ज़ वठी घरु नीलाम थियण खां बचाए सघियो उन जी ज़ाल मरी वई हुई ऐं नीलिमा लाइ घुर कयईं। शादीअ खे 12 महीना ई की न थिया हुआ जो उहो वॾो ख़ानदानी ज़मींदार राह रबानी वठी वियो। नीलिमा जे ॻोठ वारनि साहेड़ियुनि ज़ालुनि त चयो हेॾी सूंहं खणी छोकिरी मुड़ुस खां सवाइ बर्बादु थी वेंदी। संदसि उमिरि जेॾा त 2 पुट ई घर में अथसि। हिन खे सती करणु घुरिजे। सती ज़ुल्म चइबो। बैकवर्ड जाहिल ॻोठाणा। संदसि पीउ हाणे कुझु नवनि वीचारनि जी पोथी पढ़णु शुरू कई आहे सो धीअ खे पाण वटि वठी आयो ऐं यकदम हिते कॉलेज में दाख़िला वठी ॾिनाईंसि। मुंहिंजा भॻवान, छा त छोकिरीअ जी सूंहं आहे। गुल त टमेटोज़ अथसि ऐं चप त बराबर चेरी लिप्स अथसि ऐं चमड़ी त अहिड़ी अछी लसी अथसि जहिड़ो मखण। फूड डिपार्टमेंट में नौकरी कई अथई शायदि। ही आहे कल्चर, ही आहे इंडियन कल्चर जेको सिखी अचण लाइ डैडी मूंखे बनारस यूनिवर्सिटी में मोकिलियो आहे। धीरज मुंहिंजी मिठी मैगी, भला तुंहिंजे कल्चर में इहो त हूंदो त जेको टोक हणे तंहिंखे चर्चे सां जवाबु ॾिजे। दीदी नीलिमा पढ़ी पोइ छा कंदी? छो पढ़णु पंहिंजे सिर हिकु शक्ति नाहे? ईअं त की न थींदो कि वरी वञी घर गृहस्थी में फासंदी। हा, सॼो ॾींहुं अटो ॻोहींदी, ॿारनि खे ऐं ॿारनि जे ॿारनि खे लोलियूं ॾियण में गुज़ारींदी। अरे
हेड़ी छोकिरी अगरि कोई कारखानो खणी खोले त बि लख कमाईंदी। सारी मैगी, पैसो कमाइण ई ज़िंदगीअ जो हिकु ई उद्देश्य न आहे जीवत खे सफले बनाइण जो। थी सघे थो संदसि ॿी शादी रचाई वञे, या हिकु MA पास औरत जंहिं बेबाक नमूने घर गृहस्थीअ खे हलाए सघंदी। सोचा घटि थो लॻे तव्हांखे? हिन खे घणो घणो पढ़ी प्रिंसिपल थियणु खपे। हैरी सुहिणी अगरि डॉक्टराणी थी वञे त असांजे मुल्क जूं जेके गर्भवतियूं ज़ालूं हिन वटि ईंदियूं से हिन जहिड़ा सुहिणा ॿार पैदा कंदियूं। मां त चवां थी, मां अगरि शादीअ खां पोइ विधवा थी वियसि त वरी ज़रूरु शादी कंदसि। ज़ाल ज़ात मुड़ुसु बिना न ठहे, मर्द भला बिना ज़ाल हली सघंदा आहिनि? जीअं मुंहिंजो डैडी आहे, असांजी मम्मीअ त मरण महिल अंजाम वरितुसि त तूं वरी ज़रूरु शादी कंदे। तेसीं असुल साह ई न पियो निकिरेसि। वीचारी बीमारीअ खां एॾो त परेशान हुई। मिस मैगी मिर्चंदाणी, हिकु ॻाल्हि तुंहिंजी मञणी पवंदी, तूं ॾुखे में ॾुखी ॻाल्हि ॾाढी सवलाईअ सां करे थी वञी। मिसला, हीअ माउ जे मौत जी ॻाल्हि छा आहे हिन में? हक़ीक़ती त आहे। मैगी छो? महांगी तुंहिंजो नालो आहे, हुन सां छो न सॼूं तोखे? न न प्लीज़ मैगी ई रहण ॾियो। दीदी बाक़ी हिकु ॻाल्हि, नीलिमा बाबति हेॾियूं सभु ख़बरूं कीअं पियूं तव्हांखे? अड़े वाह, रामायण पूरो थी वियो, हाणे थी पुछी राम केरु हो? ॿुधायो न दीदी। मां नीलिमा जे ॻोठ जी त आहियां। हाँ सच? सतीअ जो चबूतरो, लेखिका सुंदरी उतमचंदाणी। हिन में आवाज़ आहिनि लीला जे आवाज़ में रूप गेहाणी, मैगी मूमल चांद पंजाबी, दुरू वर्षा वासवाणी, विश्नी दिया ओदराणी ऐं कहाणी ॿुधाए रही आहे आशा चांद। सतीअ जो चबूतरो। हीअ कहाणी संगीता पब्लिकेशन पारां छपायल सुंदरी उतमचंदाणी जे कहाणियुनि जे मजमूए युगांतर मां खई वई आहे। सुंदरी उतमचंदाणीअ जूं ॿियूं कहाणियूं तव्हीं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट ते www.sundriuttam.com ते। पंहिंजो रायो ज़रूरु मोकिलींदा असांखे info@sindhisangat.com ते। सभिनी खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।